الرحمن الرحيم أولم يسيروا في الأرض فينظروا كيف كان عاقبة الذين كانوا من قبلهم كانوا هم أشد منهم قوة وآثارا في الأرض فأخذهم الله بذنوبهم وما كان لهم من الله من واق ذلك بأنهم كانت تأتيهم رسلهم بالبينات فكفروا فأخذهم الله إنه قوي شديد العقاب ولقد أرسلنا موسى بآياتنا وسلطان مبين إلى فرعون وهامان وقارون فقالوا ساحر كذاب فلما جاءهم بالحق من عندنا قالوا اقتلوا أبناء الذين آمنوا معه واستحيوا نساءهم وما كيد الكافرين إلا في ضلال وقال فرعون ذروني أقتل موسى وليدع ربه إني أخاف أن يبدل دينكم أو أن يظهر في الأرض الفساد وقال موسى إني أذت بربي وربكم من كل متكبر لا يؤمن بيوم الحساب صدق الله العظيم। दुरूद शरीफ पढ़ना। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व हबीबिना व शफीइना मुहम्मद व अला आलिहि व अस्हाबिहि अजमाइन। अल्लाह ताला हिन आयात मुबारका जे अंदर खुसूसन मक्के शरीफ वारन खे हुक्म थो फरमाए ऐं उमूमी तौर ते समूरन इंसान ज़ात खे तव्हां थोरी दुनिया जे अंदर नज़र फेराईंदव उहे माण्हू जेके अव्हां खां अॻु में वॾा मालदार हुया, वॾा ताक़तवर हुया ऐं दुनिया जे अंदर उनजो रोब ऐं दबदबो जाहु जलाल हुयो। अल्लाह फरमाए जॾहिं मूं रब जा नाफरमान थिया उनजो जाहु जलाल ऐं दबदबो रोब दुनिया जे अंदर ख़त्म थी वियो, ज़लील ऐं ख़्वार थी करे दुनिया जे अंदर तबाही बर्बाद थी वई आहे। चावा मके वारा उन इलाइक़नि मां नथा गुज़रो। आद जी क़ौम, समूद जी क़ौम, हज़रत हूद अलैहिस्सलाम ऐं सालेह अलैहिस्सलाम जो क़ौमूं कहिड़ियूं ताक़तवर हुयूं जो अल्लाह फरमाए लम युख़लक़ मिस्लुहा फिल बिलाद, उन्हनि जहिड़ी ताक़तवर मख़लूक ॼण दुनिया में पैदा ई न कई वई। उहे काॾे विया? ऐं उन खां सवाइ मिस्र जो बादशाह फिरऔन जेको पाण खे चवंदो अन रब्बुकुमुल आला, मां वॾे मां वॾो रब आहियां, काॾे वियो उनजो तख़्त, काॾे वई उनजी सल्तनत ऐं बादशाही ऐं नज़र कयो उनजे वज़ीर आज़म जे तरफ़ हामान, काॾे वई हामान जी हुकूमत,
ऐं उन जी वज़ारत। अल्लाह फरमाए नज़र कयो कारून जे तरफ़ जो अल्लाह उन्हीअ खे वॾो दौलतमंद बनायो हो। मुफ़स्सिरनि लिखियो आहे त कारून हज़रत मूसा अलैहिस्सलाम जो सौट हो, बनी इसराइल जो, इमरान जो भाइटियो हो, पर वॾो वापारी, हलाल हराम खणी गॾु करे दुनिया जो अमीर तरीन माण्हू बणियो। ऐं तौरात बि पढ़ंदो हुयो, अहिड़े सुरीले आवाज़ सां पढ़ंदो हुयो जो माण्हू उनजो ॿुधंदा हुआ आवाज़, जंहिंजे करे कारून मशहूरु थियो मुनव्वर जे नाले सां, पर हुयो मुनाफ़िक, दुनिया दौलतमंद। अल्लाह ताला मूसा अलैहिस्सलाम खे फरमाए त वञी करे ज़कात वठीसि। मूसा अलैहिस्सलाम जी शरीयत में चोथों हिसो ज़कात हुई, इन शरीयत में 40हों हिसो। ऐं एतिरी त दुनिया दौलत हूंदी हुअसि, अल्लाह ताला इन जो तफ़सील सूरह क़सस में बयानु फरमायो। इन कारून कान मिन क़ौमि मूसा फबग़ा अलैहिम व आतैनाहु मिनल कुनूज़ि मा इन्न मफ़ातिहहु लतनूअ बिल उसबति उलिल क़ुव्वा इज़ क़ाल लहू क़ौमुहु ला तफ़रह इन्नल्लाह ला युहिब्बुल फ़रिहीन। अल्लाह रब्बे ज़ुल जलाल फरमायो कारून खे मां दुनिया दौलत ॾिनी जो मूसा अलैहिस्सलाम जे बनी इसराइल क़ौम जो हुयो। लतनूअ बिल उसबति उलिल क़ुव्वा, जो उनजे ख़ज़ाननि जूं चाबियूं हिकिड़ी जमायत खणंदी। बाज़ मुफ़स्सिरनि लिखियो आहे त 16 खच्चर उनजे ख़ज़ाननि जूं चाबियूं खणंदा। 16 खच्चर, ख़ज़ाना न, ख़ज़ाननि जा ताला बि न, ख़ज़ाननि जूं चाबियूं। किन मुफ़स्सिरनि लिखियो 40 खच्चर उनजे ख़ज़ाननि जूं चाबियूं खणंदा। पोइ जॾहिं मूसा अलैहिस्सलाम आयो कारून वटि त ज़कात ॾे, चोथों हिसो। हुज़ूर जे फरमाए ज़कात कढंदो वियो, कढंदो वियो, कढंदो वियो, कढंदो वियो, ईअं वॾो ढेर थी वियो जे परे खां हिकिड़ो जबल नज़र अचे। मूसा अलैहिस्सलाम खे चवणु लॻो मूसा मां तोखे मुफ़्त में ॾेई छॾियां। जे अॼुकल्ह जा मुस्लमान ज़कात खे हुज़ूर जे फरमाए चटी सम्झंदा, पोइ हिन जे मथां ॾुकर जो अज़ाब मुसलत कयो वेंदो। जे मूसा मां तोखे मुफ़्त में ॾेई छॾियां, न ॾिनई। वरी हिकु दफ़े मूसा अलैहिस्सलाम जे मथां इल्ज़ाम लॻराई। अल्लाह रब्बे ज़ुल जलाल खे जलाल अची वियो। अल्लाह ताला ज़मीन खे हुकुम फरमायो, ज़मीन फाटी पई, कारून पंहिंजे ख़ज़ाने समेत ज़मीन जे अंदरि ग़रक़ थी वियो। जो हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए अञा ताईं वञे थो पियो ज़मीन में, अञा ताईं पियो थो वञे, पियो थो वञे, पियो थो वञे। क़यामत जो ॾींहुं ईंदो, ओतिरो ओचितो ज़ोरदार धमाको थींदो। माण्हू पुछंदा ही छा जो आवाज़ आहे? मलाइक ॿुधाईंदा त अॼु कारून पंहिंजे ख़ज़ाने समेत जहन्नम जे हेठिए तरे में पहुतो आहे। ऐं फिरऔन खे अल्लाह नील दरिया में ॿोड़ायो, सॼो लश्कर तबाही बर्बाद थी वियो। अल्लाह फरमाए दुनिया जा इंसानो, दुनिया जा बादशाह काॾे विया, दुनिया जा मालदार काॾे विया, दुनिया जा वज़ीर वुज़रा काॾे विया? हर शइ फना थी वेंदी। कुल्लु मन अलैहा फानिउ व यबका वजहु रब्बिका ज़ुल जलालि वल इकराम। अल्लाह रब्बे ज़ुल जलाल फरमायो हर शइ फना थी वेंदी, सिर्फ़ अल्लाह जी ज़ात बाक़ी हूंदी। अल्लाह ताला अॻियनि क़ौमुनि जे वाक़ियात खे हिन आयात में बयानु फरमायो। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। अवलम यसीरु, छा न सैर कयूं ज़मीन में? मुज़ारे जे मथां जंहिं लम जो लफ़्ज़ ईंदो आहे त माज़ी वारी माना पैदा थी वञे। छा न सैर कयूं, छा न सैर कयूं ज़मीन में? फयंज़ुरु कैफ़ कान आक़िबतुल लज़ीन, पोइ ॾिसनि कीअं आहे उन्हनि माण्हुनि जो अंजाम जेके हुया उन खां अॻु में। कानुहुम अशद, जेके हुया ज़ोर सख़्तु उन खां, कुव्वतन अज़रू ताक़त जे। कुव्वतन अशद जे हुअ ज़मीर खां तमीज़ थी पवंदो तरकीब में। कानुहुम अशद, जेके हुया ज़ोर सख़्तु इन खां अज़रू ताक़त जे। व आसारन, ऐं निशानियूं थी करे ज़मीन में।
फ़अख़ज़हुमुल्लाह, पोइ वरितो उनखे अल्लाह बिज़ुनूबिहिम, उन्हनि जे गुनाहनि जे सबबु। इहा बा सबब जी अथव। वमा कान लहुम मिनल्लाह, ऐं न हुयो उन्हनि जे लाइ अल्लाह खां मिन वाक़िन कोई बचाईंदड़। ज़ालिका, इहो बिअन्नहुम कानत तातीहिम, बेशक आया उन्हनि वटि रसूल बिल बय्यिनात, चिटनि दलीलनि सां, मोजिज़ात खणी, फ़कफ़रू, पोइ इनकार कयूं, फ़अख़ज़हुमुल्लाह, पोइ पकड़ियो उनखे अल्लाह, इन्नहु क़वियुन, बेशक इहो अल्लाह ताक़तवर, शदीदुल इक़ाब, सख़्त सज़ा ॾींदड़ आहे। वलक़द अरसलना मूसा, ऐं अलबत्ता ताकी मोकिलियोसीं असां मूसा अलैहिस्सलाम खे बि आयातिना, निशान सां, व सुल्तान मुबीन, ऐं दलील चिटो मज़बूत। अल्लाह ताला मूसा अलैहिस्सलाम खे त कई मोइज़ा ॾिना, पर हुन में वॾा में वॾा मोइज़ा ॿ हुया। हिकु आहे यद बैज़ा, मूसा अलैहिस्सलाम सॼो हथु पंहिंजे दिलि जे मथां जंहिं रखंदो, बग़ल वारे पासे में हथु ईअं चमकंदो मूसा अलैहिस्सलाम जो जीअं चोॾीअ जो चंड चमके थो। ऐं ॿियो लठ वारो मोइज़ो, मूसा अलैहिस्सलाम जो लठ उछलाई अजदहा नांग थी वियो। व सुल्तान मुबीन इला फ़िरऔन, फ़िरऔन जे तरफ़, व हामान, ऐं हामान जे तरफ़ जेको फ़िरऔन जो वज़ीर हुयो, व क़ारून, ऐं क़ारून। फ़क़ालू, वो समूरनि चयो, साहिरुन कज़्ज़ाब, माना हाज़ा साहिरुन कज़्ज़ाब, ही जादूगर आहे कूड़ो। हर नबीअ जे मथां क़ौम ऐं उन जे वॾेरनि इल्ज़ाम लॻायो। हर क़ौम वारनि नाफ़रमान नबियनि जे मथां इल्ज़ाम लॻायो, अला याज़ बिल्लाह। कॾहिं चवनि साहिर आहे, कॾहिं चवनि मजनून आहे, पर अल्लाह ताला पंहिंजे नबियनि जी सफ़ाई बयानु फरमाई, इहे मूं अल्लाह जा सचा नबी आहिनि। पोइ फ़िरऔन खे नुजूमिन ख़बर ॾिनी त हिकिड़ो ॿार पैदा थी पवंदो जेको तुंहिंजी बादशाही खे ख़तमु कंदो, ऐं थी पवंदो बनी इसराइल क़ौम जो। पोइ फ़िरऔन हुकुम कयो, समूरनि ॿारनि खे क़तलु कयो, जेको कारंदा मुक़ररु कई, जेको ॿारु ॼमे उनखे क़तलु कनि, जेको ॿारु ॼमे उनखे क़तलु कनि, पुट खे, नियाणियुनि खे छॾे ॾियनि। तव्हां त मूसा अलैहिस्सलाम जे क़ौम जी फ़िरऔन नस्ल कशी कराई। अल्लाह ताला मूसा अलैहिस्सलाम खे पैदा फरमायो, उहे जल्लाद आया। अल्लाह ताला मूसा अलैहिस्सलाम जे माउ जे तरफ़ हुकुम कयो त हिनखे तनूर में विझीसि। हालांकि बाहि जो कमु आहे साड़णु, अल्लाह ताला उन तनूर में मूसा अलैहिस्सलाम जी हिफ़ाज़त फरमाई। कारंदा आया ॾिठऊं, छो त आम ॿारड़े जी विलादत ऐं नबीअ जे विलादत में फ़र्क़ु हूंदो आहे। नबीअ जे अम्मा खे न तकलीफ़, न सूर, का शइ तकलीफ़ न, अल्लाह ताला उनजे मथां आसानी फरमाईंदो। जॾहिं उहे विया हुया, अल्लाह ताला मूसा अलैहिस्सलाम जे अम्मा खे हुकुम फरमायो, काठ जी पेती ठाराए मूसा अलैहिस्सलाम खे पेती में विझी लोढ़े दरिया जे हवाले करे छॾ। मूसा अलैहिस्सलाम जी माउ परेशान थी। अल्लाह फरमायसि, ए मूसा अलैहिस्सलाम जी अम्मा परेशान न थी, इन्ना रादूहु इलैक व जाइलूहु मिनल मुरसलीन। जेकॾहिं मूसा अलैहिस्सलाम खे उन ई बुख लॻंदी त वरी बि थञ तुंहिंजी अची पवंदी। पेतीअ में लोढ़े छॾे। अल्लाह ताला फरमाए, फल युल्किहिल यम बिस्साहिल याख़ुज़हु अदुव्वुन ली व अदुव्वुन लह। लुड़ंदी लुड़ंदी फ़िरऔन जे महल जे वेझो मानी पेती खे जो खोलियो त मूसा अलैहिस्सलाम हसीन जमील। अल्लाह ताला नबी हिन खे हसीन जमील बनायो आहे, ऐं को बि नबी कारो न आहे, ख़ूबसूरत। पोइ अल्लाह ताला मूसा अलैहिस्सलाम खे वॾो कयो। अल्लाह ताला जे हुकुम सां मूसा अलैहिस्सलाम खे अल्लाह नबी बनायो। पोइ पंहिंजे लश्कर खे वठी करे नील दरिया क्रॉस कई, जंहिं तफ़सील सूरह क़सस में थी आयो। जॾहिं हज़रत याक़ूब अलैहिस्सलाम मिस्र में आया, सिर्फ़ 64 माण्हू हुया, 64। यूसुफ अलैहिस्सलाम अकेलो। अल्लाह उन्हीअ खे मिस्र जो बादशाह बनायो, मिस्र जो नबी बनायो। याक़ूब अलैहिस्सलाम जॾहिं पंहिंजे ख़ानदान सां गॾु मिस्र में आया, सिर्फ़ 64 माण्हू हुया। जॾहिं अल्लाह मूसा अलैहिस्सलाम खे हुकुम फरमायो, हाणे हिनखे मिस्र मां कढी करे मां अल्लाह तव्हांखे मिस्र जे ख़ज़ाने जो मालिक बनाईंदुसि। जॾहिं मिस्र छॾियऊं त 6 लख माण्हू हुया।
अल्लाह ताला उन क़ौम जे मथां आसानी फरमाई। फिरौन पंहिंजे इन वज़ीर वुज़रा समेत क़ौम समेत तबाही बर्बाद थी वई। अल्लाह ताला फरमाए फलम्मा जाअहुम, पोइ जॾहिं आंदई उन वटि हक़ मिन इंदिना असांजे तरफ़ खां, क़ालू उन फिरौन चयो उक़्तुलू अबना अल्लज़ीन, क़त्ल कयो उन्हनि माण्हुनि जे पुटनि खे जिन ईमान आंदो आहे इन्हीअ सां गॾु, वस्तायो निसाहुम ऐं ज़िंदा छॾियो उन्हनि जे नियाणियुनि खे, वमा कैदुल काफ़िरीन, नाहे काफ़िरनि जी रिथ इल्ला फ़ी ज़लाल, मगर गुमराहीअ में। हत्ता कि मूसा अलैहिस्सलाम जे क़त्ल जो बि इरादो कई फिरौन, चरियो त मां हे क़त्ल कयां, माण्हू सम्झाए हे क़त्ल न कर। पोइ उनजो वाक़ियो अॻिते रुक में अलाह बयानु फरमायो। वक़ाल फिरऔन, ऐं चयो फिरौन ज़रूरी छॾियो मूंखे, अक़्तुल मूसा, क़त्ल कयां मां मूसा खे, वल यदो रब, घुर्जे त छॾे पंहिंजे रब खे, इनी अख़ाफ़, बेशक मां ख़ौफ़ थो कयां, ऐं युबद्दिल दीनकुम, हीअ त मेसारे तव्हांजे दीन खे, औ ऐं युज़हिर फिल अर्दिल फ़साद, या ज़ाहिर करे ज़मीन में फ़साद। वक़ाल मूसा, ऐं चयो मूसा अलैहिस्सलाम, इनी उज़्तु, बेशक मां पनाह थो वठां पंहिंजे रब जी ऐं तव्हांजे रब जी, मिन कुल्ल मुतकब्बिरिन, हर तकब्बुर कंदड़ खां, ला योमिन, जेको नथो ईमान आणे, बियौमिल हिसाब, हिसाब किताब वारे ॾींहं ते। छो त फिरौन खे पाण चवंदो, फिरौन पाण खे चवंदो अना रब्बुकुमुल आला, मां वॾे मां वॾो रब आहियां। पोइ अल्लाह ताला जॾहिं मूसा अलैहिस्सलाम खे पार कयो, फिरौन जॾहिं नील दरिया में ग़रक़ थिए पियो, उन वक़्त में चवणु लॻो रब मूसा व हारून, रब मूसा व हारून, मां मूसा ऐं हारून जे रब ते ईमान आंदो आहे। अल्लाह फरमाए अल आन, हाणे थो ईमान आणे। जॾहिं साह लुकीअ में पहुचे गरगरे में, हाणे उन वक़्त में ईमान क़बूल न आहे। अल्लाह ताला खां दुआ आहे अल्लाह ताला तव्हां असांखे क़ुरान मजीद मथां अमल करण जी तौफ़ीक़ अता